जेको आहे घटि में घटि ॿारनि जो तइदादु जंहिंमें कतारुनि में 10 ॿार 30 ॿार 60 ॿार अहिड़ी तरह बीहारे जो हर कतार में 7 ॿार खुटनि। हाणे इहो त ज़ाहिर आहे कंफर्म आहे त इहो LCM या HCF जो आहे। ठीकु आहे। हाणे इन में 2 रूल यादि रखो। पहिरियों रूल जेको आहे त असांखे चेक करणो हूंदो आहे त LCM फाइंड करणी आहे या HCF। उहो तव्हांखे स्टेटमेंट मां कंहिं लफ़्ज़ मां ख़बर पइजी वेंदी। जीअं हाणे हिन में ॾिसो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे घटि में घटि। हाणे तव्हांखे मां पहिरियों ई एक्सप्लेन करियां त घटि में घटि, नंढो में नंढो, थोरो में थोरो, इन टाइप जो लफ़्ज़ हुजे तव्हां सम्झी वेंदो तव्हांखे LCM फाइंड करणी आहे। जेकॾहिं हुजे घणे में घणो, वॾो में वॾो, डिघो में डिघो, त पोइ HCF हूंदी आहे। ठीकु आहे। पर हिते घटि में घटि इस्तेमालु थियल आहे, इन करे असां LCM ॻोल्हींदासीं। हाणे LCM में जॾहिं पाछी जो ज़िक्र थियल हुजे न, जीअं हिन में आहे, कॾहिं HCF में बि पाछी ॾिनल हूंदी आहे, कॾहिं LCM में बि। हाणे इन जो रूल यादि रखो त LCM में जेका पाछी हूंदी आहे उहा जोड़ थींदी आहे, ऐं HCF में जेका पाछी हूंदी आहे, जेको बि अंगु ॾिनल हुजे, मिसाल चवनि 5 बचंदा, 6 बचंदा, 8 बचंदा, त HCF में उहे कट थींदा आहिनि। ठीकु आहे। LCM में वरी छा थी वेंदी आहे? जोड़। पर जोड़ कॾहिं थींदी आहे? आख़िर में। आख़िर में मुराद जुज़ा हलण खां पोइ जेको दर्जो असां वटि ईंदो, जवाबु ईंदो, उन में असां एड करे छॾींदासीं। जीअं हाणे हिते ॾिसो घटि में घटि चयल आहे त LCM फाइंड कंदासीं ऐं 7 उन में एड कंदासीं। 7 उन में छा कंदासीं? जोड़ कंदासीं। हाणे अचो हिते त हाणे छा कंदासीं? अच्छा, HCF जेकॾहिं हुजे हा न त हिते असां 7 जेके आहिनि सो कट कयूं आहे, पर कॾहिं शुरू में ई। जीअं मिसाल वठूं था पिया, तव्हांखे चयल हुजे हा 54, 67 ऐं 32, इन्हनि जी HCF ॻोल्हियो। ऐं पाछी मिसाल तव्हांखे चवनि था तरतीबवार 4, 7 ऐं 2। त हाणे तव्हांखे जीअं ॾिसो हिते रूल आहे त HCF मां कट कयो, पर कॾहिं शुरू में। शुरू में मुराद आहे हाणे ई असां हिन मां 4 कट करे छॾींदासीं, 50 थी वेंदो। हितां 7 कट करे छॾींदासीं, 60 थी वेंदो। हितां 2 कट करे छॾींदासीं, 0 बचंदो। यानी पाछी HCF में छा थींदी आहे? कट। पर कॾहिं शुरू में, पोइ जुज़ा हलंदो। LCM में हिन जो उबतड़ आहे। छा थींदो? पहिरियों 10, 30 ऐं 60 जी असां LCM ॻोल्हींदासीं। जेको जवाबु अचे पोइ आख़िर में जोड़ कंदासीं। ॾिसो जोड़ कॾहिं करणी आहे? आख़िर में। छा? पाछी। हाणे ॾिसो अचो, 2 जो खोड़ो हिन ते 5 दफ़ा, हिन ते 15 दफ़ा, हिन ते 30 दफ़ा। 2 जो खोड़ो 5 ते न वेंदो, हिन ते न वेंदो, हिन ते घणा दफ़ा? 15 दफ़ा। हाणे ॾिसो त 3 जो खोड़ो हिन ते पढ़ंदासीं। ठीकु आहे। छाजे करे? 2 खां पोइ 3 जो नंबर हूंदो आहे, 3 जो खोड़ो 15 ते वञे थो। 5, हे बि 5 ऐं हे बि 5। हाणे 5 जो खोड़ो हिकु दफ़ो ऐं हिकु दफ़ो। ठीकु आहे। हाणे हे असांजा जुज़ा निकिरी आया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया। सॉरी, वीडियो शायदि पासीरी थी वई, मूंखे ख़बर न पई। बहरहाल हाणे अचो पंहिंजे टॉपिक ते वापसि। त हाणे हे असांजा जुज़ा अची विया। हाणे हिन खे ज़रब कंदासीं। 2 4 4 ट्रिक 12 ऐं 5 12 60। हाणे इन्हनि टिनिनि जी यानी कि LCM घणी निकिती? 60। तव्हां ॾिसी सघो था पिया, 3 अंग हिन खे वंड करे सघनि था। 10 जो खोड़ो 60 ते 3 दफ़ा वेंदो, 30 जो 2 दफ़ा, 60 जो 1 दफ़ो वेंदो। हाणे तव्हांखे मां छा चयो आहे त LCM में जोड़ थींदी। छा? पाछी। ऐं पाछी असांखे घणी ॾिनल आहे? 7। सो 7 में हाणे असां जोड़ कंदासीं। 60 + 7 = 67। हाणे असांजो असल जेको आंसर आहे उहो 67 आहे। माना 7 8 ॿार हूंदा, असां उहो 10 10 जी लाइन में बीहारियूं। ॾिसो हिन ॻाल्हि खे सम्झो। 10 10 जूं असां लाइनूं ठाहीसीं। यानी हिकिड़े लाइन में घणा ॿार? 10 हिन में, 10 हिन में, 10 हिन में, 10 हिन में, 10 हिन में ऐं 10 हिन में। टोटल 60 ॿार, 7 ॿार बची पवंदा। ठीकु आहे। 7 8 उहो अंग आहे जेके तव्हां वरी जेकॾहिं चए थो 30 30 30 30 जो मतिलबु आहे 30 हिकिड़ी में ऐं 30 ॿी लाइन में। 60 पूरा थी विया, 7 वरी असांजा बची पवंदा। ठीकु आहे। वरी हुन खां पोइ चए थो 60 60 डायरेक्ट हिकिड़ी कतार में बीहारींदासीं, 7 असांजा छा थी पवंदा? बची पवंदा। सो इन करे असांजो जेको आंसर आहे उहो 67। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वरी मां रिपीट कयां थो। पहिरियों ॾिसंदासीं त LCM या HCF। जेकॾहिं LCM हुजे त पाछी जोड़ थींदी आहे। पाछी छा थींदी? जोड़। कॾहिं? आख़िर में। आख़िर में मुराद आहे पहिरियों हीअं सॼो प्रोसेस फॉलो करे जेको जवाबु ईंदो आख़िर में। जीअं हिते मां कयो आहे 60 जवाबु आयो, उन में असां 7 जोड़ कयोसीं। HCF में हिन जो उबतड़ आहे। HCF में तव्हां पहिरियों ई कट करे वठंदा आहियो। जेके अंग ॾिनल हूंदा आहिनि उन मां पाछी कट करे बाक़ी जेके अंग बचंदा आहिनि उन्हनि जी HCF मालूम कंदा आहियो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हांजा टोटल क्वेश्चन जेके आहिनि हाणे पूरा थी विया। थैंक यू सो मच।